अस्सलाम वालेकुम दोस्तों, जी त मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो Z8E ऑफिशियल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त शबीरा चना उर्फ़ खैरा जे बारे में कुछ तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। उन खां पहिरियां जे अगरि तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल ते पहिरियों दफ़ो आया आहियो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, उन सां गॾोगॾु घंटी वारे बटन के प्रेस कयो। मेहरबानी दोस्तों। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शबीरा चना उर्फ़ खैरा के कहिड़े ड्रामे ताईं शोहरत मिली ऐं कहिड़े ड्रामे तां इनके खैरा जो नालो मिलियो। काफ़ी दोस्तन के त ख़बर हूंदी इनके कहिड़े ड्रामे तां मिलियो खैरा जो नालो। जंहिं दोस्त के ख़बर ना आहे उन्हनि दोस्तन जे लाइ ही वीडियो मां ठाहियो आहे ऐं खैरनि जे बारे में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त खैरा केतिरियूं फिल्मूं ठाहियूं आहिनि ऐं केतिरे ड्रामनि में भी कमु कयो आहे, इहो भी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त शबीरा चना उर्फ़ खैरा के पत्थर दुनिया मां भी इनके शोहरत मिली ऐं नालो खैरा जो उन ड्रामे ताईं मिलियो ऐं शबीरा चना उर्फ़ खैरा पिण इलाही स्टेज ड्रामा भी कया आहिनि ऐं फिल्मनि में भी कमु कयो आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां शबीरा चना उर्फ़ खैरा जंहिं ड्रामनि में कमु कयो आहे उन्हनि ड्रामनि जा नाला मां तव्हांखे ॿुधायां थो। पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, कंडन जी सेज, धरती टीवीअ ते, ॾाढनि जो ॾे ऐं फिल्म जापे जी जंग, खैरा धाड़ेल ऐं इलाही फिल्मनि में भी कमु कयो आहे। जी दोस्तों, हिन शबीरा चना उर्फ़ खैरा केटीएन तोणे, धरती टीवी ऐं सिंध टीवी, आवाज़ टीवी, मेहरान टीवी ते भी कमु कयो आहे ऐं प्रोग्राम शो भी पिण कया आहिनि। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त तमामु बहितरीन अदाकारा आहे, तमामु सुठी अदाकारा आहे। दोस्तों, अॼु जी हीअ नंढड़ी वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, कॉमेंट्स कयो। उन्हनि दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जेके वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं मुंहिंजी वीडियो खे कॉमेंट्स कंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि। अल्लाह पाक उन्हनि खे ख़ुशि रखे, सलामत रखे।